अस्सलाम वालेकुम नाज़रीन, दादू न्यूज़ इशू में भले कहा रहा हूँ। यहाँ राजा अल्ताफ़ अब्बासी तव्हां खे ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त तइलीम खाते में करप्शन जो नओं स्कैंडल साम्हूं अची वियो आहे। तव्हांखे हिते ब्रेकिंग न्यूज़ ॾियूं पिया त तइलीम खाते में करप्शन जो नओं स्कैंडल साम्हूं अची वियो आहे। हिकु ॿी रिकॉर्डिंग दादू इशू हथ करे वरिती आहे। तव्हांखे हिते ब्रेकिंग न्यूज़ ॾियूं पिया त तइलीम खाते में करप्शन जो नओं स्कैंडल साम्हूं अची वियो आहे। DO प्राइमरी सरवर बबर पंहिंजे ई तइलीम खाते जे ड्यूटी दौरान फ़ौत थियल प्राइमरी उस्ताद गुलाम हुसैन चांडियो जे पुट मोहकुमदीन चांडियो खां फ़ौती कोटा तहत ख़ाली पियल पोस्ट जो लेटर ॾियण लाइ रिश्वत वरिती आहे। तव्हांखे हिते ब्रेकिंग न्यूज़ ॾियूं पिया त तइलीम खाते में करप्शन जो नओं स्कैंडल साम्हूं आयो आहे। इन हवाले सां हिनमहिल असां सां गॾु लाइन ते मौजूदु आहे दानिश कुश्क। उन खां पुछंदासीं त उन वटि कहिड़ा तफ़सीलात आहिनि। जी दानिश, असांखे आगाह कजो। तालीम खाते में करप्शन जो हिकु नओं स्कैंडल साम्हूं अची वियो आहे। हिकु ॿी जेका कॉल रिकॉर्डिंग आहे, ऑडियो कॉल रिकॉर्डिंग, उहा दादू इशू हथ करे वरिती आहे। DO प्राइमरी सरवर बबर पंहिंजे ई तालीम खाते जे ड्यूटी दौरान फ़ौत थियल प्राइमरी उस्ताद गुलाम हुसैन चांडियो जे पुट मोहकुमदीन चांडियो खां फ़ौती कोटा तहत ख़ाली पियल जेका पोस्ट जो लेटर ॾियण लाइ रिश्वत वरिती आहे। उन ऑडियो कॉल में इहो इंकशाफ थियो आहे। क्लार्क हकीम पवार ऐं DO प्राइमरी सरवर बबर जे ड्राइवर साईंदास बिरमाणी विच में मोबाइल फोन ते जेका ॻाल्हि ॿोल थी आहे, जंहिंमें रिश्वत वरिती वई आहे, उनमें जेको आहे ड्राइवर तस्लीम करे थो त वाक़ई क्लार्क पारां जेको आहे DO साहब जे लाइ 2000 रुपया ॾिना हुआ, जेकी मां ड्राइवर तौर जेके वरितल 2000 हुआ उहे DO साहब खे पहुचाया आहिनि। पर क्लार्क चवे पियो त DO साहब उहे 2000 मञण खां इनकार कयो आहे। जंहिं ते ड्राइवर चवे थो त अगरि चओ त मां साहब जे साम्हूं शाहिदी ॾियण लाइ तयारु आहियां, छाकाणि त जेके तव्हां 2000 मूंखे ॾिना हुया उहे 2000 रुपया मां DO साहब ताईं पहुचायो हुयो। यादि रहे त फ़ौती कोटा तहत DO प्राइमरी पारां पंहिंजे ई खाते जे प्राइमरी उस्ताद गुलाम हुसैन चांडियो जेको ड्यूटी दौरान फ़ौत थी वियो हो, उनजे पुट मोहकुमदीन चांडियो खे नाइब कासिद जो जेको ऑर्डर ॾियण लाइ 4 लख रुपया रिश्वत तय थी हुई DO ऐं ॿियनि जे अमलदारनि जे विच में, जंहिं मां DO प्राइमरी सरवर बबर 1.5 लख रुपया वठी चुको आहे। बाक़ी जेके 2.5 लख आहिनि उहे ज्वाइनिंग खां बाद अदा करणा हुया। सेक्रेटरी तालीम पारां ख़ाली पोस्ट बाबति लेटर जारी कयो हो, जंहिं ते ॿीहर DO प्राइमरी सही करण लाइ 2000 रुपया रिश्वत वरिती आहे। जेका ऑडियो कॉल में जेका लीक थी आहे उन में इंकशाफ थियो आहे इन शइ जो। क्लार्क 3000 रिश्वत वरिती ऐं 2000 DO जे ड्राइवर खे ॾिना, जॾहिं त नाइब कासिद मोहकुमदीन हाई कोर्ट हैदराबाद में अॻी दरख़्वास्त दाख़िल कराईंदे सेक्रेटरी तालीम खे धोरो पिणु बणायो हुयो, जंहिं ते अदालत सेक्रेटरी तालीम खे 5 मई ते तलब कयो आहे। अदालत ऑडियो रिकॉर्डिंग जेका लीक थियण बाद DO प्राइमरी सरवर बबर क्लार्क हकीम पवार खे सस्पेंड करे कराची रिलीव करे छॾियो आहे ऐं लेटर ते जेका सही जे बाबति जेका रिश्वत 2000 जो जेको स्कैंडल साम्हूं आयो आहे, उन ते जेको लेटर आहे उनजी सही खां DO पारां मञण खां इनकार करे छॾियो आहे त इहा मुंहिंजी सही न आहे, का जाली सही कई वई आहे, न ई मूं जेको आहे रिश्वत वरिती आहे। जी अल्ताफ़, वॾी महिरबानी दानिश, तव्हां असांखे आगाह कयो। नाज़रीन, तव्हांखे हिते ब्रेकिंग न्यूज़ ॾियूं पिया त दादू जे तइलीम खाते में करप्शन जो नओं स्कैंडल साम्हूं अची वियो आहे। DO प्राइमरी सरवर बबर पंहिंजे ई तइलीम खाते जे ड्यूटी दौरान फ़ौत थियल प्राइमरी उस्ताद गुलाम हुसैन चांडियो जे पुट मोहकुमदीन चांडियो खां फ़ौती कोटा तहत ख़ाली पियल पोस्ट जो लेटर ॾियण लाइ रिश्वत वरिती आहे। तव्हांखे हिते ब्रेकिंग न्यूज़ ॾियूं पिया त दादू जे तइलीम खाते में करप्शन जो नओं स्कैंडल साम्हूं अची वियो आहे। अॻे मां हिन खां को पन्नू सही करायो, हा सोची हिन वाला पैसा तूं सेंधा ॾेई छॾे। छा बि चई? हा, त मां तव्हांखे ॾिना 2000 रुपया, यादि रही? हा, यादि रही न? 2000 ॾिना, हा ॾिना मां। हा, जो कल्ह उहो साॻो पन्नू आयो जे मूं सही न कयो, मुंहिंजे 2000 रुपया 3000 मिलिया, 1000 मां जमा ॾे ऐं 2000 तव्हांखे ॾिनमि, तव्हां चयो उस्ताद खे ॾियो, ड्राइवर मुंहिंजे खे। हा हा, तूं हींअर मञी कोन थो? नथो मञे? हा, नथो मञे। जे सयूं कूड़ियूं हुन पोइ तव्हां सही आहे, मुंहिंजे मां बसि पाण सही कई त मां छा थी कंदुमि, भला मुंहिंजा अखर बेटा आहिनि। बाबा हाणे ॻाल्हि ॿुध न, ख़बर? हा, 2000 रुपया तूं अच त मां मुंहं ते चवांसि साईं तव्हां मूंखां वरिता हा, बाक़ी हाणे सही जी त मूंखे ख़बर न आहे कहिड़ी सही कई कूड़ी कई ग़लति कई, हाणे उहा हुनजी नियत आहे। हा, सो मूंखे ख़बर छा कयो हुजे, हा, रिपोर्ट कराई अथसि हैदराबाद। तोखे? हा, हैदराबाद रिपोर्ट कराई अथनि? हा हा, रिपोर्ट कराई अथसि। पोइ संगत जी महिरबानी हूंदई न साईं, हिन पाण कमाए हिकिड़ो केस हो कोर्ट जो। हा हा, सो उन्हनि फ़ोन कई सेक्रेटरी सेक्शन ऑफिसर, बाबा इहो कोर्ट केस आहे, यकदमि पूरो करे ॾियो। हा हा, सो उन अल वराए वेकेंसी ॾिनी असांखे, ठीकु आहे न? अल वराए ॾिनी, असां वरी खणी आयासीं त हिन मूंखे ईअं चयो कि भई मां सही न करे पियो हुजे, मुंहिंजे कोर्ट केस आहे, कीअं न तव्हां चयो, तारीख़ रखियलु आहे 5 तारीख़ रखियलु आहे। की ठीकु आहे भला
मुंहिंजो ग़रीब मिसकीन आहे मुंहिंजो 3000 ॾेई थो की भला खणी आ तो 2000 हिन खे माल न चयो ड्राइवर खे मुंहिंजे खे ठीकु आहे इहा हालत आहे हिनजी मुंहिंजे पास कूड़ आहे तूं न कर न बसि ॻाल्हि ख़तमु कैंसिल करे छॾे ॾिसो न हालत हिनजी ॿियो केरु आहे ॿियो ख़ैरु लॻो मां सुभाणे पोइ ऑफिस में जेको चवंदे त मां मूं हुते ॻाल्हि थींदी मां हुते कंदोमांसि मां त उन महिल ई गाॾी में मां वेठो हुउसि न आयो गाॾी में वेठो त उन महिल ई ॾिनामांसि मुंहिंजो सरे कामरे ते ॾिना अथव 2000 उहे 2000 त मूंखे वरी यादि हूंदुसि छो न हूंदुसि यादि वठाए वठे थो यादि अथसि भई इहे न हूंदुसि तो ग़लति कम बि कोन्हे सही कमु हक़ वीचारे फोती कोतारे जो हा ठीकु आहे उस्ताद ठीकु आहे महिरबानी